हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असां 18 पाठ कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 19 पाठ जे तरफ़ वधंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे कथा हासिलु न थी आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में जॉइन थी करे कथा हासिलु करे सघो था। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। अॼु असीं श्री गुरु संतोषपुरी महाराज जिन जे जीवन चरित्र जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं गुरु साहिब खे गादी हासिलु थी। त गुरु साहिब ॿियनि गुरुनि वांगुरु तमामु घणो माज्ञानी ऐं सखी हूंदा हुआ। पाण सादो लिबास ऐं सादी ज़बान ॻाल्हाईंदा हुआ। साईं जिन जो असली नालो बमबोला नाथ हो, जमपीर थाणू अहमद ख़ान, थाणू बुला ख़ान, हनुमान मंदिर त कॾहिं कोटड़ी मंदिर। पाण हमेशह सफ़र में हूंदा हुआ, कॾहिं किथे त कॾहिं किथे। जॾहिं श्री गुरु बुद्धपुरी साहिब गादी नशीन हुआ त हिकिड़े ॾींहुं साईं गुरु बुद्धपुरी साहिब खे पेर में तकलीफ़ थी त डॉक्टर ऐं सभई चेला गॾिजी करे कोटड़ी मां बमबोला नाथ खे उतां खणी ऐं अहमद ख़ान में आया। त गुरु बुद्धपुरी उन वक़्तु बमबोला नाथ खे चयो त मां ॾिठो आहे त तव्हां पंहिंजे प्रभु जी तमामु घणी शेवा कंदा आहियो, ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजा चेला थियणु चाहियो था त मां तव्हांखे फूक ॾेई चेलो कयां। पर बमबोला नाथ उन टाइम खे मज़ाक़ सम्झियो ऐं गुरु बुद्धपुरी जॾहिं 15 ॾींहं खां पोइ देवलोक पधारिया विया, उन खां पोइ उते जी पंचायत बमबोला नाथ खे चयो त तूं असांजो गुरु थी। छाकाणि त श्री गुरु बुद्धपुरी साहिब पिणु इहो ई थिए चाहियो, तंहिं करे असीं तव्हांखे असांजो गुरु करणु चाहियूं था। प्यारा, हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो त साईं जिन खे मथे ते वारनि जी चोटी हुई ऐं जंहिंखे चेलो बणायो वेंदो हो त उन जी उहा चोटी कटी वेंदी हुई। पर गुरु साहिब पंहिंजी उहा चोटी कटाइण न थे घुरी। पाण चयूं त जेकॾहिं केर बि मुंहिंजी चोटी खे कटण जी कोशिशि कंदो, आउं हुनजो सिर कलम करे छॾींदुसि। पोइ गुरु साहिब खे केतिरनि ई माण्हुनि चयो, पर गुरु साहिब खे मना कई। पोइ महाराज मेठाराम शर्मा भगत होतूमल भगतियाणी गॾिजी लाड़काणा विया। उते वञी गुरु ज्ञानपुरी सां हक़ीक़त कई त असांजो गुरु बुद्धपुरी महाराज देवलोक पधारिजी विया आहिनि। हाणे उते बमबोला महाराज वेठो आहे, उहो असांजी कान थो मञे। हली हुनखे मञरायो ऐं गुरु साहिब जो चेलो कयो। पोइ गुरु ज्ञानपुरी उते वेठल धनराजपुरी खे साण करे महाराज मिठूमल ऐं पूज होतूमल ॿाओ ज्ञानपुरी गॾिजी अहमद ख़ान पहुता। गुरु बुद्धपुरी महाराज जो ॾौं हो। पोइ पंचायत सॼी गॾु थी, शहर जा सभई साधु संत ऐं गुरु ध्यान गुरु महाराज पिणु हुआ। पोइ उतां जे भगत गुरु बुद्धपुरी जो सॼो सामान, रोक रक़म 2000 सोनो ॼांबो ऐं ॿियो सामान खणी अची गुरु ज्ञानपुरी जे हवाले कयो।
गुरु ज्ञानपुरी इहो सामान वठी चयो त बम्बोला नाथ, अगरि तूं चेलो थियणु चाहीं थो त असां सभई तोखे हितां जो गुरु कंदासीं। ऐं छाकाणि त तव्हां वटि ज्ञान जो भंडारी आहे, तव्हां माण्हुनि खे सही रस्तो ॾेखारण जी कोशिशि कजो। पोइ गुरु ज्ञानपुरी गुरु ॿुधपुरी जो सामान पिणु गुरु साहिबनि खे हवाले कयो ऐं चयो त हीउ सामान पिणु तव्हांजो आहे ऐं हिन जी सार संभाल रहिजो। पोइ गुरु बम्बोला नाथ गुरु साहिब खे देवी मंदर जे अंदरि वठी वियो ऐं पाण में ॻाल्हि ॿोल कयऊं। उन खां पोइ ॿई ॿार आया ऐं गुरु ज्ञानपुरी भगत खे चयो त अव्हां हजाम खे घुरायो, पोइ चोटी लाराए सनानु कराए ऐं गुरु साहिब खे गादी ते वेहारण जो इंतज़ामु कयो। ऐं जॾहिं गुरु साहिब खे गादी ते विहारियो वियो तॾहिं नालो संतोषपुरी रखियो वियो ऐं मिठाई पिणु विराई वई। पोइ माण्हू ख़ुशी में गुरुअ जा गुर ॻाइण लॻा। बोल श्री गुरु बालपुरी सिद्ध सवा की जय, बोल श्री गुरु संतोषपुरी साहिब की जय। हरी सत्संग जी अॼु जे लाइ एतिरो ई। सुभाणे असां वधीक कथा तव्हांखे ॿुधाईंदासीं गुरु साहिब जे बारे में। ऐं तव्हांखे वेनिती थी कजे त असांजे यूट्यूब चैनल ते जेका गुरुमुखी सेखारी वञे पई उहा तव्हां पंहिंजे ॿारनि खे सेखारण जी कोशिशि करायो। ऐं ॿी हिकु वेनिती, हरिनाम जो सिमरण ज़रूरु कंदा वञो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।